स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। अध्याय 3 श्लोक 34। इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ। Attachment and aversion for the objects of the senses abide in the senses. Let none come under the dominion of these two, for they are one's enemy. भई मोह ऐं द्वेष इंद्रियुनि में आहिनि, ॿिन्ही खां तूं रहो दूर। ॿई शत्रु विघ्न कल्याण मार्ग विझनि था ज़रूर। मोह, our likes, द्वेष, our dislikes। त असांजा लाइक्स ऐं असांजा डिसलाइक्स, इन खे संस्कृत में चवंदा आहिनि राग द्वेष। ही राग द्वेष ही ॿ अखर हिकदमि बाय हार्ट करे रखो, छाकाणि ही राग द्वेष भगवद गीता में केतिरनि ई जॻहनि ते यूज़ थियल आहे ऐं राग द्वेष खे हाईलाइट कयो अथऊं भई हिन राग द्वेष खां तव्हां परे रहो। पर इहे राग द्वेष छा आहिनि? इहे राग द्वेष असांजे मन जूं ही भावनाऊं आहिनि, असांजे मन में ही उत्पन्न थियूं, माना असां तां इन्हनि खे तयार कयूं। पर कृष्ण भगवान चए थो भई ही तव्हांजा दुश्मन अथव, दे आर यूअर एनिमीज़। एनिमी जो मतलब, दुश्मन जो मतलब तव्हां वटि ईंदो, तव्हां सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो, तव्हां सां चांहि पीअंदो, ईअं कॾहिं मुमकिन न आहे। दुश्मन माना सिधो तव्हांखे ख़तमु कंदो, साम्हूं ईंदो त साम्हूं ख़तमु कंदो, पुठियां ईंदो त पुठियां ख़तमु कंदो। उहो कोई नेगोशिएशन न थींदो आहे उते। दुश्मन माना तव्हांखे हिकदमि अलर्ट रहणो आहे। हिन करे हिन ॾाढो परिपंथिनौ, भई अर्जुन ही तुंहिंजा दुश्मन थी। अर्जुन वॉरियर हुयो, दुश्मन चएसि त अर्जुन हिकदमि बीह, दुश्मन काथे आहे दुश्मन, मां हाणे तो ख़तमु कयांसि। ईअं अलर्टनेस असां में बि खपे। भई ही लाइक्स एंड डिसलाइक्स, ही राग द्वेष, ही मोह ऐं द्वेष असांजा दुश्मन आहिनि। दुश्मन आहिनि माना असांखे ख़तमु कंदा पक। तव्हां राह न ॾिसो कॾहिं ख़तमु कंदा, जॾहिं उनखे मौक़ो मिलंदो ख़तमु कंदा। ही असांजा दुश्मन आहिनि ऐं ही तयार केरु थो करे? असां था तयार कयूं। ॾिसो अखियूं खोलियूं था त असांखे नज़ारा ॾिसण में था अचनि, रंग रूप ॾिसण में था अचनि। ही जंहिं अखियूं ठाहियूं आहिनि हुन ही रंग रूप बि ठाहिया आहिनि। अगरि रंग रूप न हुजनि त ही अखियूं कहिड़े कमनि जूं? पोइ असांखे अखियूं ई न मिलनि। पर अखियूं बि मिलियूं आहिनि, रंग रूप बि मिलिया आहिनि, ऐं अखियुनि जो धर्म आहे उते वञणु। पर हाणे समस्या छा थी थिए, असां ॾिसूं था ऐं उन ई वक़्तु असां रिएक्शन था ॾियूं, अरे ही मूंखे वणे थो, आई डोंट लाइक दिस, मूंखे नथो वणे। ही मूंखे वणे थो, मूंखे वणे थो ऐं मूंखे नथो वणे, ही ॿई ॻाल्हियूं असां था तयार कयूं पंहिंजे मन में। अखियूं आहिनि, साइट आहे, रंग रूप आहे, पर असां ही लाइक्स एंड डिसलाइक प्रोड्यूस कया अंदर मां। ऐं इहे लाइक्स एंड डिसलाइक्स असांजा दुश्मन आहिनि, हू रंग रूप असांजो दुश्मन न आहे।
असांखे बचपन खां वठी माउ पीउ इहो ई सेखारियो आहे, तोखे वणे थो ही तूं खण, ही तोखे नथो वणे न खण, फिटी कर। हर रिश्ते में ॾिसंदा आहिनि भई हिनखे छा थो वणे, हिनखे बर्थडे ॾाढो वणंदो आहे, हिन बर्थडे था सेलिब्रेट कयूं। असांखे वणे थो इन जो मतिलबु छा आहे? छाकाणि असांखे उन मां कंफर्ट थो मिले। असांखे यदि उन मां कंफर्ट न मिले, असांखे उन मां थोरो आनंद, जंहिंखे सुख चवंदा आहिनि, उहो न मिले त पोइ असां लाइक्स जे पुठियां वञूं ई न। पर ही जेको मिलंदो आहे न, हिनखे इल्यूजन चवंदा आहिनि, ही माया आहे, ही क्षणिक आहे, 1 मिंट जे लाइ त तव्हांखे आनंद ॾींदो, पर पोइ तकलीफ़ ॾींदो। इन करे ॾाढो स्ट्रॉन्ग वर्ड यूज़ कयो अथई, हे अर्जुन, these are your enemies, once enemies। पर इंद्रियस्यार्थे, माना जेके असांजा सेंसिस आहिनि, 5 सेंसिस तव्हांखे ॿुधाया मां, अखियूं आहिनि, कन आहिनि, नकु आहे, ज़बान आहे, रसना ऐं त्वचा। ही 5 असां सेंसिस आहिनि। ही 5 सेंसस सां असां दुनिया जो सभु ज्ञान मिलायूं था। दुनिया, सॼी दुनिया असां में हिन 5 मां थी अचे। ऐं हर सेंस जो, हर इंद्रिय जो पंहिंजो हिकिड़ो विषय आहे। जीअं कन ॿुधण था चाहिनि त शब्द जेको आहे असांजे कन जो विषय आहे। ज़ुबान असांजी, रसना जेका आहे, इनखे स्वाद खपे त स्वाद हिन जो विषय आहे। ऐं इहे जोड़ियूं ठहियल आहिनि, ही जोड़ियूं ठहियल आहिनि। तव्हां कन सां ज़रूरु ॿुधंदव, तव्हां ॿुधंदव त चवंदव ही मूंखे वणे थो, ही म्यूज़िक सुठो आहे, ही म्यूज़िक मूंखे नथो वणे, बंदि कयोसि। तव्हांजा कन भले म्यूज़िक ॿुधनि, उन में ही चए थो कोई प्रॉब्लम न आहे। तव्हांजी जिभ भले स्वाद वठे, हिन में कोई प्रॉब्लम न आहे। तव्हांजूं अखियूं भले रंग रूप ॾिसनि, हिन में कोई समस्या न आहे। तव्हांजी त्वचा भले टच करे, हिन में कोई समस्या न आहे। समस्या किथे आहे? समस्या आहे ही मूंखे वणे थो, ही मां विच में अची वियो, ही मूंखे वणे थो, ही मूंखे नथो वणे, ही राग द्वेष विच में अची विया। ही राग द्वेष असांजो संपूर्ण विनाश था कनि। इन करे चए थो ही तव्हांजा दुश्मन अथव। दुश्मन माना तव्हांखे ख़तमु कंदो ई कंदो, अॼु न सुभाणे, जॾहिं उनखे मौक़ो मिलंदुसि हू तव्हांखे ख़तमु करे ई वेंदो। ऐं असां हिन राग द्वेषनि खे वाधारो था ॾियूं, उल्टो कमु था कयूं। असांखे ही राग द्वेष ख़तमु, दुश्मन आहे न, या त असां दुश्मन खे ख़तमु कयूं या दुश्मन असांखे ख़तमु करे। गीता चए थी ही दुश्मन आहे। अगरि तव्हांजो विश्वास आहे गीता ते, अगरि तव्हांजो विश्वास आहे कृष्ण भॻवान ते, तव्हांखे इहा ॻाल्हि मञणी पवंदी त हा ही दुश्मन आहे। पोइ दुश्मन असां उनखे ख़तमु कयूं कि न हू असांखे ख़तमु करे। असां ख़तमु थी वेंदासीं त असांजा राग द्वेष काॾे विया? मूंखे जाम थो वणे पर मां आहियां ई कोन, मां ख़तमु थी वियुसि त मुंहिंजो लाइक्स एंड डिसलाइक्स काॾे विया? त हू मूंखे ख़तमु करे, हिन खां अॻु में मां हुनखे ख़तमु कयां। असां राग द्वेष कीअं था वधायूं? ॾिसो, असां ग़लतीअ सां पाण खे सज़ा था ॾियूं डिसिप्लिन जे नाले सां। हिकु आश्रम मां ॾिठो कोन्हे पर ॿुधो आहे, उते ॿारनि खे न लूणु, न खंड, न आचार, कुझु न। सुबुह जो खिचड़ी मिलंदनि, लूणु न हुन में। मंझंदि जो भाॼी सब्जी मिलंदनि, लूणु बि न, मसालो बि न। भई असां कंट्रोल था कयूं, असां पंहिंजे मन ते कंट्रोल था कयूं।
इन नाले सां हू ही आश्रम हलाईंदा हुया। असां ॿारनि खे कंट्रोल था सेखारियूं। पर जॾहिं ही ॿार ॿाहिरि विया, समोसो खा, कचौड़ी खा, पकोड़ा खा, मसालेदार खा, आचार खा, ख़बर अथनि ही असांजे लाइ ठीकु न आहे। पढ़ी आया आहिनि आश्रम मां, ज्ञान अथनि, पर चवनि था असां एतिरो भोॻियो आहे, हाणे असांखे एंजॉय करणो। ही असांखे नथो वणे, ही असांखे वणे थो। हाणे ही कीअं तयार थिया, सोचियो। असां पाण खे बिगाड़ियूं था, सुधारियूं नथा। पर ही श्लोक ॾाढो ट्रिकी आहे, घणा ई माण्हू हिनखे सम्झी न सघंदा आहिनि। पोइ के महाराज छा कंदा आहिनि, ॾिसो कृष्ण भॻवान चए थो ही सभु तव्हांजा दुश्मन अथव। केरु दुश्मन आहिनि? दुश्मन एक्चुअली आहिनि राग द्वेष, पर हू चवंदा आहिनि ही सभु इंद्रियनि जा विषय तव्हांजा दुश्मन अथव। तव्हां ही खाओ था, ही बंदि कयो, ही पीओ था, ही बंदि कयो, ही ॿुधो था कननि खे स्पीकर लॻाए, ही बंदि कयो, सभु बंदि कयो। त पोइ असां छा कयूं? पैसो पदार्थ बि न कमायो, अथव मूंखे ॾेई छॾियो। ही ग़लति सिखिया आहे। कृष्ण भगवान ॾिसो केॾो मस्तु ॿुधायो, इंद्रियस्य इंद्रियार्थे। इंद्रिय तव्हांजा पंहिंजे विषयनि सां गॾु भले हुजनि, तव्हां विच में ही न खणी अचो, मूंखे वणे थो, ही मूंखे खपे, ही मूंखे, मुंहिंजो ऐं मां, ही दुश्मन आहिनि। रंग रूप कीअं दुश्मन थींदा, स्वाद तव्हांजा कीअं दुश्मन थींदा। इन करे ही असांजा जेके राग द्वेष आहिनि, असां था जेके तयार कयूं, असां इनखे तयार ई न कयूं, पोइ मस्त मज़ो आहे। थोरो ॾुखियो आहे सम्झण में। पहिरें ज़माने में जॾहिं राग द्वेष चवंदा हुया, सभिनीनि खे ख़बर हुई राग द्वेष छा आहे। छाकाणि ॿारनि खे स्कूल में माना गुरुकुल में इहा ई पढ़ाई हूंदी हुई, घर में बि इहा ई सिख्या मिलंदी हुई। हाणे न घर में सिख्या आहे, न स्कूल में सिख्या आहे। इन करे थोरो तव्हांखे ॾुखियो थो लॻे, पर इनखे सवली तरह सां सम्झो। जॾहिं असां चऊं था मूंखे हे खाइणो आहे, मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे, ही मूंखे जाम वणंदो आहे, पोइ तव्हां उहा शइ खाईंदव त उनखे चइबो भोग। ऐं जेको भोग कंदो उहो भोगींदो। इहो ॻाल्हि पकी तव्हां पाण सां ॿधी रखो। भोग जे कयो उहो भोगींदो। मां जॉब कंदो हुउसि, असांजी कैंटीन हुई, उते खाधो ॾाढो मस्तु मिलंदो हुयो। पोइ असांजो हिकिड़ो ऑफिसर हुयो, स्टोर ऑफिसर, 50 साल उमिरि हुयसि, उनखे डायबिटीज़ थी पियो, पर हू खाधे जो दीवानो हुयो। सॼी थाली भरे, असां मतिलबु थोरा चांवर खणंदासीं, हिकु ॿ चपाती खणंदासीं, थोरी सब्जी खणंदा, पर हू सभु थाली भरे चांवर खणंदो, उन में खॾो करे सभु भरींदो उन में। तंहिंखां स्वीट हूंदी हुई, हफ़्ते मां 2 ॾींहं, उन स्वीट त माना पंहिंजी त खाईंदो, ॿियनि खां बि फुरे खाईंदो। केला हूंदा, कॾहिं मां 1 केलो खाधो, ईअं न 6 केला खणी ईंदो। इनखे भोग ही मूंखे जाम वणंदो आहे, मिठा। अरे भाई ही तुंहिंजो दुश्मन आहे, मूंखे एंजॉय करणो आहे। पोइ हिकु ॾींहुं पेर में ज़ख़्म थी पियसि, लंगड़ाए पियो हले 2 महीना। 2 महीननि खां पोइ बूट पाइण बंदि कयईं, चोपल पाइण अचण लॻो। वरी 2 महीना थी विया, पोइ काठीअ जे आधार ते हलंदो हुयो। तंहिंखां पोइ 2 महीना कम ते आयो, पोइ आयो ई न। 5-6 महीना घर में ई हुयो, 7-8 महीना। तंहिंखां पोइ असांखे न्यूज़ आई त हाणे सभु शौक़ ख़तम थी वियसि। ॾिसो, मूंखे मिठो वणंदो आहे, बसि।
हिन हिक भोग वास्ते केतिरो भोगियो अथई। साल उनखे अहिड़ी तकलीफ़ हुई पेर में, दवा बि काई कम न पई करे। आख़िरीअ में भॻवान खे विनती कयईं, भॻवान मूंखे खण। भॻवान त वेठो आहे, तथास्तु। ॾिसो, हिकु भोग। पोइ तव्हां चवंदो छा असां बंदि कयूं सभु? न न न, इंद्रियस्यार्थे, इंद्रिय ऐं इंद्रियनि जो विषय इहे तव्हांखे तकलीफ़ न ॾींदा। ही मूंखे वणे थो, इहा तव्हांखे तकलीफ़ ॾे। हिनखे कंहिं मारियो? मिठाई न मारियो। मिठाई कीअं मारींदी? मिठाई जड़ आहे। असां सूक्ष्म आहियूं, मिठाई असां ते कीअं असर करे सघंदी? पर हिन उन खां बि सूक्ष्म, ही मूंखे वणे थो, बस ही मां खाईंदुसि। ऐं ही वॉज विक्टिमाइज्ड, दुश्मन खे न सुञाणे सघियो। हिन दुश्मन ते विजय प्राप्त करे हा त पोइ अञा 10-20 साल मस्त एंजॉय करे हा। पर दुश्मन ताक़तवर हुयो। दुश्मन ताक़तवर न हुयो, ही पाण वीक हुयो। असांजो मन जेको आहे न, ईअं ई कमु कंदो आहे। सभिनी जो, मुंहिंजो तव्हांजो सभिनी जो मन ईअं ई कमु कंदो आहे। जेको असांजे लाइ ठीकु आहे उहे न कंदा, जेको असांजे लाइ ठीकु न आहे उहो मन खे खपे। तव्हां मन खे चओ भई सुबुह जो थोरो जल्दी उथो, अधु कलाकु, न, अधु कलाकु देरि सां उथंदुसि, जल्दी न। मन आहे, मन ॿार वांगुरु हूंदो आहे। भाई मिठाइण घटि कर, तुंहिंजो वजन एतिरो वधी वियो आहे, मूंखे वणंदो आहे, मां खाईंदुसि, मन आहे। अच्छा, एक्सरसाइज कर थोरी, मूंखे बोरिंग लॻंदो आहे ॾाढो। त जेको असांजे भले वास्ते आहे उहो असांजे मन खे नथो वणे। संसार वेरी ब्यूटिफुली डिज़ाइन। जेको असांजे भले वास्ते आहे उहो असांखे नथो वणे, ऐं जेको असांजे भले वास्ते न आहे उहो असांखे वणे थो। पोइ असां छा था कयूं? मन जी ॿुधी करे असां पंहिंजे दुश्मन खे तयारु था कयूं। उहो ई दुश्मन हिकु ॾींहुं असांखे ख़तमु थो करे, उहो ई भस्मासुर आहे। इन करे मन जी ॿुधी करे जेको कमु कंदो उनखे चइबो भोग। असांखे भोग खे छॾिणो आहे। त कीअं कजे? त विच में असां वटि बुद्धि आहे, इनखे विच में असां विझी करे पोइ कार्य कयूं। सम्झो मूंखे हिकिड़ो कमु वणे थो, आई लाइक इट, आई लव इट, पर मां चवंदुसि पाण खे होल्ड ऑन, भी पहिरियों सोच, ही तुंहिंजी भलाई वास्ते आहे कि न आहे। पोइ ॿुधी मुंहिंजी विच में ईंदी, पोइ चवंदी ही तुंहिंजे भलाई वास्ते आहे या ही भलाई वास्ते न आहे। पोइ तव्हां ॿुधीअ सां इहो निर्णय कयो, मां कयां कि न कयां। मन खे राग द्वेष आहिनि, उहे मन पंहिंजा प्रकट कंदो। जंहिंखे पीअण वणंदो आहे, मन उनजो क्रेव कंदो, हल पी, शाम थी वई, सनसेट थी वियो, हल उथ। मन तव्हांजो हमेशह इहो ई चवंदो, भले तव्हांजे लाइ उहो ज़हर हुजे, पर मन उते ई वेंदो। पर बुद्धि जेका आहे उहा जॾहिं विच में ईंदी त पोइ तव्हांखे अलॻि अलॻि परमिटेशन कॉम्बिनेशन मिलंदा। हिकु मिलंदो आई लाइक इट, मूंखे वणे थो, ऐं ही मुंहिंजे भलाई वास्ते आहे, ही हिकु कॉम्बिनेशन थी। ॿियो आहे आई डोंट लाइक, मूंखे ही न वणंदो आहे, ही मुंहिंजी इच्छा न आहे, पर ही मुंहिंजी भलाई वास्ते आहे। टियों मिलंदो त ही आई लाइक, बट ही मुंहिंजी भलाई वास्ते न आहे। पहिरियों
ही मूंखे वणंदो आहे मुंहिंजे भलाईअ वास्ते आहे, ही न वणंदो आहे भलाईअ वास्ते आहे, ही वणंदो आहे पर भलाई न आहे, ऐं चोथों आहे त ही मूंखे वणंदो बि न आहे ऐं हिन में मुंहिंजी भलाई बि न आहे। ये 4 कॉम्बिनेशन्स तव्हांखे मिलंदा। पोइ हिन चइनिनि मां असांखे चूंडणो आहे। पहिरियों पहिरियों आहे असांखे ही वणे थो ऐं ही असांजे वास्ते बि भलो आहे, ॿियनि जे वास्ते बि भलो आहे। पोइ हिन कम खे देरी न आहे करणी, फटाफट फटाफट करे छॾियो। पार्टीअ में वञिणो आहे, कंहिं दोस्त जी पार्टीअ में वञिणो आहे, पार्टी मूंखे वणंदी आहे, पोइ मुंहिंजो मन त चवंदो वञ। हाणे मां ॿुधीअ खां पुछंदुसि छा कयूं, वञूं की न? अरे वञ, दोस्त आहे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, उन जे ख़ुशीअ में तूं बि शामिल थी त उनखे वधीक ख़ुशी मिलंदी। पोइ हलो पार्टीअ ते, मस्तु तयार थी करे एंजॉय कयो। ॿिए दफ़े मन चवंदो हलो पार्टीअ में, ॿुधी तव्हांजी सोचींदी हिन पार्टीअ में न वञणु खपे, असांजे वञण सां असांजो नुक़सानु थींदो। भाई मूंखे मीटिंग आहे, मां गेस्ट खे घुरायो आहे, मां यदि पार्टीअ ते वेंदुसि त मुंहिंजो गेस्ट वेट कंदो, ही मुंहिंजे लाइ भलो न आहे, मुंहिंजे गेस्ट खे मां तकलीफ़ ॾियां, इहा ठीकु ॻाल्हि न आहे, पोइ मां न वेंदुसि। पोइ हाणे छा आहे, मन उहो ई आहे, उन में कोई फ़र्क़ु न पवंदो, पर हाणे मुंहिंजी ॿुधी इन में विच में अची करे निर्णय थी करे। त हिकिड़ो आहे मूंखे वणे थो, भलाई वास्ते आहे, बिंदास कयो, नो प्रॉब्लम। हिन में तव्हांजा इंद्रियनि जो सुख तव्हांखे मिलंदो, स्वाद मिलंदो, रंग रूप ॾिसी सघंदव, सभु मिलंदो, इंद्रियनि जो सुख बि आहे ऐं भलाई बि आहे। त इहो करणु घुरिजे, इहो ज़रूरु करणु घुरिजे। ॿियो आहे असांखे नथो वणे पर भलाईअ लाइ आहे, मुंहिंजी भलाई हूंदी या ॿियनि जी भलाई हूंदी, उहो बि मूंखे करणु खपे। टियों आहे हिन में भलाई न आहे पर मूंखे वणे थो, मूंखे ख़बर आहे हिन में मुंहिंजी भलाई न आहे पर मूंखे वणे थो, पोइ हिन खे असां पासे में करे रखूं। हाणे कोई निर्णय न आहे करणो, थी सघे भाई जाम इच्छा आहे, पोइ कॾहिं तव्हांखे इच्छा पूरी बि करणी पवंदी आहे, कॾहिं कॾहिं मन जो ॿुधणो बि पवंदो आहे। 10 टाइम ते ईअं थींदो त हिकु टाइम असां मञींदासीं, पर हिन में मुंहिंजी भलाई बि न आहे, मूंखे वणे नथो, इहो असांखे कमु करणो ई न आहे। त जॾहिं असां पंहिंजी इच्छा वास्ते कुझु कमु कंदासीं, कुझु इंद्रियनि जो विषय वठंदासीं त इनखे चइबो भोग। पर असांजी इच्छा न आहे पर कर्तव्य आहे, ही असांजी ड्यूटी आहे, इन करे था कयूं, त इनखे चइबो कर्म। ऐं जॾहिं असां ही ऑर्डर मूंखे परमात्मा खां मिलियो आहे, आई एम चोज़न बाय हिम टू फंक्शन लाइक दिस, ही मां ॿुधायां थो तव्हांखे भगवत गीता, ही मूंखे हुन चयो आहे ॿुधाए, ही मुंहिंजी सरेंडर भावना आहे, हुन न चयो आहे, ही मुंहिंजी भावना आहे, मां इन भावना सां मां कमु कंदुसि, त इनखे चइबो योग। त योग असांखे उन्नतीअ जे राह ते वठी हलंदो, भोग असांखे हेठि वठी हलंदो ऐं डिस्ट्रॉय कंदो। ऐं ॿिन्हिनि जे विच में आहे नेचुरल कर्म, इन में न असांखे पाप जी कई मिलंदी, पाप मिलंदो न पुण्य मिलंदो, नॉर्मल प्रकृति, जेका प्रकृति आहे, जीअं तव्हां ॾिसंदो सभु प्राणी, सभु पखी पंहिंजे पंहिंजे नेचर सां हलंदा आहिनि, प्रकृति आहे, उन्हनि जो नेचर आहे, हुन में न भोग जी भावना आहे न योग जी भावना आहे, पर इंसान में भोग जी भावना हूंदी आहे ऐं योग जी भावना हूंदी आहे। त गीता चए थी भोग न, योग हा। हाँ, योग में तव्हांखे इंद्रिय सुख भी मिलंदा आहिनि, ईअं न आहे त इंद्रिय सुख तव्हां बंदि करे छॾियो, या त तव्हां योग कयो, नथा करे सघो त पंहिंजो कर्म कयो, पंहिंजी ड्यूटी कयो, पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी कयो, पर तव्हां भोग जे पुठियां पंहिंजी जीवन विञाए छॾींदव।
सो मन खे लाइक्स एंड डिसलाइक्स आहिनि, बुद्धीअ में उन जो भेद करण जी कैपेसिटी आहे. इट कैन डिस्टिंग्विश व्हाट इज गुड एंड व्हाट इज नॉट गुड फॉर मी. त हिन में असां ईअं डिवाइड कयूं ऐं असां जंहिंमें भलाई आहे उन ते ई ध्यानु ॾियूं, जंहिंमें असांजी भलाई न आहे उन ते ध्यानु न ॾियूं, ऐं पोइ इंद्रिय असां सुख बि वठूं. त ही ॾाढी ट्रिकी सिचुएशन आहे. हाणे कृष्ण भॻवान चए थो नो दीस एज योर एनिमीज, परिपंथिनो. त ही छाजे बारे में थो ॻाल्हाए? ही भोग जे बारे में थो ॻाल्हाए. इट्स ओनली मेंटल एटीट्यूड. तव्हां टिनिनि में उहो ई खाधो खाईंदव, पर हिन में मां थो खावां, ही मुंहिंजो कर्तव्य आहे, मां कर्तव्य थो कयां, ही मूंखे परमात्मा मां ऑर्डर मिली, मां कयां थो. ही तव्हांजे एटीट्यूड में सॼी तव्हांजी लाइफ, माना जेका शइ तव्हांजी दुश्मन आहे उहा तव्हांजी दोस्त थी वई, त तव्हांखे सहारो मिलंदो, वाधारो मिलंदो, यू विल प्रोग्रेस इन लाइफ. त ही श्लोक थोरो कॉम्प्लिकेटेड आहे, पर छा आहे घणा माण्हू इनखे रॉन्ग इंटरप्रिटेशन था कनि. पोइ चवनि था इंद्रिय सुख न खपनि, मन जा सुख न खपनि, हे छॾे ॾे, हो छॾे ॾे, खाइण बि छॾ, पीअण बि छॾ, घुमण बि छॾ. अरे सभु छॾियऊं त कयूं छा? तंहिंखां असां गीता ई छॾे था ॾियूं, असांखे गीता जो ज्ञान ई न खपे. हीअं एक्चुअली थियो अथव. इहे असांजा महाराज जेके आहिनि पुराणा, इहे जिम्मेदार आहिनि. न त गीता जहिड़ो ग्रंथ दुनिया में कोई कोन्हे. जेतिरा बि इंटेलेक्चुअल्स आहिनि सभिनी हिनखे मञियो आहे, सभिनी पंहिंजी कॉमेंट्री लिखी आहे, पर असां नथा इन जे पुठियां असां नथा अभ्यास कयूं, छाकाणि हिन जो नालो ख़राब करे रखियो. ही बि न आहे करणो, हू बि. ईअं चयो ई न आहे कृष्ण भॻवान. इंद्रिय इंद्रियस्यार्थे. भले इंद्रियनि खे तव्हां उन्हनि जो कमु करणु ॾियो, छाजे लाइ तव्हां पंहिंजो ईगो विच में खणी अचो? बसि ईगोलेस फंक्शन करणो आहे. तव्हांखे थी सघे त हुनखे यादि कयो, अञा पोइ त योग थी वियो. तव्हां हुनखे यादि बि नथा कयो, कोई प्रॉब्लम न आहे. तव्हां पंहिंजो कमु कयो, कर्तव्य कयो, ड्यूटी कयो, ख़तमु. मां विच में आयो त पोइ डिग्रेडेशन शुरू थी वई. त ॾिसो केतिरो हिकु श्लोक में केतिरो वॾो ज्ञान भरियल आहे. असां अञा 15 मिंट इन ते डिस्कशन करे सघंदासीं. ऐं असांखे गीता जा 700 श्लोक यादि करे उन ते सम्झी करे अमल करण जी ज़रूरत न आहे. ही हिकिड़ो श्लोक बि असां कंदासीं त काफ़ी आहे, पर दिलि सां, भले टाइम लॻे. 30-32 श्लोक आहिनि गीता में जेके ॾाढा इम्पोर्टेंट आहिनि, पर तव्हांखे जेको वणे, ही श्लोक वणे, हिन श्लोक ते अभ्यास कयो, या हिन वांगुरु ॿियो कोई श्लोक हूंदो उन ते अभ्यास कयो, त उन सां फ़ाइदो थींदो. फटाफट असां सभु चैप्टर ख़तमु करे सघूं था. भाई इंस्टेड ऑफ 1 श्लोक असां 4 श्लोक बि करे सघूं था, पर सम्झ में अचे ॻाल्हि. हेतिरो करे बि असां कोई उदाहरण न खयोंसीं, कोई स्टोरी न खईंसीं, तॾहिं बि 28 मिंट हली विया. नेक्स्ट. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. Better is swadharma, one's own duty, though devoid of merit, than paradharma, well discharged. Better is death in swadharma, paradharma is fraught with fear. भली कम ॿिए जो उत्तम हुजे, तब फर्ज़ पंहिंजो तूं पालन कर. भव ॼण वारो परधर्म आहे, पंहिंजे ई फर्ज़ में मरण आहे बहितर. पंहिंजे फर्ज़ कंदे कंदे अगरि मृत्यु बि अची वञे त उहो बहितर आहे. उनखे चयो अथई स्वधर्म. स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्म में भले मृत्यु अचे तॾहिं बि उहो सुठो आहे, पर परधर्म
तव्हांखे भउ थियणु खपे। जॾहिं तव्हां परधर्म जी सोचींदव हिकदमि भई भउ थींदो आहे त माण्हू उन साइड वेंदो ई न, तव्हां वञो ई न, ख़ाली स्वधर्म कयो। पर स्वधर्म छा आहे? खंड जो धर्म आहे मिठास। तव्हां ॿुधी आहे भई खारी खंड, कौड़ी खंड, खट्टी खंड, ईअं न थी सघंदो। खंड हूंदी माना मिठी ई हूंदी। बाहि कॾहिं थधी हूंदी आहे? न, बाहि माना गर्मी, हीट। त ही उनजो स्वभाव आहे, ही उनजो धर्म आहे। बाहि माना उनखे हीट ॾियणी आहे, खंड माना मिठास ॾियणी आहे। तीअं असांजो बि हिकु धर्म आहे, ऐं उहो धर्म ॾाढो सिंपल ऐं सुठो धर्म आहे। असांजो धर्म आहे असां हमेशह शांत ऐं मौज में रहूं, बस। ॿियो कोई असांजो धर्म न आहे। ॾिसो माण्हू केतिरा माण्हू दुनिया में माइग्रेट था थियनि, हिकु कंट्रीअ मां ॿिए कंट्रीअ में था वञनि। छाजे वास्ते? उते वॾा रस्ता आहिनि, वॾियूं कारूं आहिनि, वॾा घर आहिनि, वॾियूं पघारूं आहिनि। असां मौज में रही सघंदासीं। वञण खां पोइ ख़बर पवंदी अथनि असां हिते बि मौज में नथा रही सघूं, उहा ॻाल्हि अलॻि आहे। पर वञनि था छाजे वास्ते? सुख वास्ते, आनंद वास्ते, ख़ुशीअ वास्ते, मन जे शांतीअ वास्ते। वॾनि नंढनि शहरनि मां वॾनि शहरनि मां था वञनि, अंडर डेवलप्ड कंट्रीज़ मां डेवलप्ड कंट्रीज़ में था वञनि, ऐं ॿिया आहिनि घर छॾे जंगल में वञी रहंदा आहिनि, हिमालय में वञी रहंदा आहिनि। छाजे वास्ते? उन ही ख़ुशीअ वास्ते, उन ही संतोष वास्ते। माण्हू पैसो कमाईंदो छाजे वास्ते? भाई हिन मां मूंखे संतोष मिलंदो, समाधान मिलंदो, ख़ुशी मिलंदी। पोइ नथो मिलेसि, पोइ छा कंदो आहे? सभु धन दान ॾेई छॾींदो आहे। दान छाजे वास्ते थो करे? भाई हिन मां मूंखे संतोष मिलंदो, हिन मां ख़ुशी मिलंदी। त असां कुझु बि कयूं, असांखे छा खपे? सोचियो। असांखे उहो आनंद खपे जंहिंमें कॾहिं बि घटिताई न अचे, इनफाइनाइट हैप्पीनेस। केतिरा ई माण्हू इहो मञींदा आहिनि हैप्पीनेस इज़ नॉट पॉसिबल, भई तव्हांखे आनंद मिली ई न सघंदो, पोइ तव्हांखे न मिलंदो। अगरि तव्हांजो बिलीफ ई न आहे त तव्हांखे कोन मिलंदो, तव्हां कुझु बि कयो, इम्पॉसिबल। पर यदि तव्हांजो बिलीफ आहे, हिन ते विश्वास आहे कि हा असां अहिड़ी काई अवस्था आहे, हिन अवस्था खे प्राप्त करण खां पोइ असांखे दुनियादारीअ जो कोई टेंशन न रहंदो। अगरि इहो विश्वास आहे त पोइ तव्हांखे कोशिश करणी पवंदी। पहिरियों विश्वास, पोइ कोशिश करणी पवंदी। घणा साल ख़बर न आहे। पहिरें ज़माने में चवंदा हुया 12 साल लॻंदा आहिनि हिकु तप, हाणे ख़बर न आहे, कंहिंखे 12 ॾींहं लॻंदा आहिनि। कृष्ण भॻवान खे हिकु सेकंड बि न लॻो, बस पैदा थियो, ख़तम। उनजी ओतिरो ई इच्छा हुई, पैदा थिया, बस। ॿियो त धर्म वास्ते कमु कयईं। त असांजो धर्म आहे इहो, ही असांजो नेचर आहे। हैप्पीनेस इज़ अवर नेचर, अवर बर्थ राइट। असां जेसि ताईं उहा मन जी शांती नथा प्राप्त कयूं, असां पिया भिटकंदासीं। ऐं तव्हां काथे बि वञो, अमेरिका वञो, यूरोप में वञो, न्यूज़ीलैंड वञो, अफ्रीका वञो, हिमालय में वञो, जंगल में वञो, सभिनी हंधि उहा ई कार। You can be happy now and here.
If you cannot be happy now and here, you can never be happy in your life. परमात्मा दुख ठाहियो ई कोन्हे, परमात्मा टेंशन ठाही ई कोन्हे, परमात्मा स्ट्रेस एंड स्ट्रेन ठाही ई कोन्हे, त उहा आहे ई कोन। ही ग़लतीअ सां असां हुनखे तयार था कयूं, जेका शइ न आहे उनखे असां प्रोजेक्ट था कयूं। मूंखे ॾाढो टेंशन, अरे छाजो टेंशन आहे? कोरोना जो टेंशन आहे, लड़ाई थींदी उनजो टेंशन आहे, छाजो छाजो टेंशन आहे तोखे? ॿी कंट्री अॻिते हली वई, टेंशन आहे मूंखे। ही सभु इमेजिनरी आहे, हिनखे चवंदा आहिनि माया। ईअं कुझु आहे ई कोन। असां बाय नेचर ओरिजिनल वी आर हैप्पी एंड ब्लिसफुल। ऐं पोइ असां हिन में पंहिंजो मां आहियां न, मूंखे हे खपे न, मुंहिंजे लाइ सभु कमु कनि, मूंखे सभु निहारनि, इहो असां विच में विझी था छॾियूं। पोइ सभु निहारनि, हिन करे मां ड्रेस वरिती आहे एॾी महांगी 50,000 रुपए जी, कोई निहारे ई नथो, दुखी। अरे भाई तव्हां सुखी हुयव, अजायो तव्हां इहा इमेजिनेशन कई, अजायो ड्रेस वठी आयो, हाणे बि तव्हां मूंखे कोई नथो ॾिसे, इहो बि तव्हांजो इमेजिनेशन आहे, ऐं दुखी था थियो। दुख आहे ई न। पर असांजो धर्म आहे असां हमेशा हैप्पी रहूं, ऐं ॿियो जेको बि आहे इहो परधर्म आहे। पर हिन ॻाल्हि खे वधीक असां हाणे डिस्कस न करे सघंदासीं, पोइ जॾहिं 13 अध्याय में ईंदासीं त हिन ते वधीक असां प्रकाश विझंदासीं। पर हुन धर्म खां बि असांजो ॿियो धर्म आहे, असां संसार में फाथल आहियूं त असांजो सांसारिक बि धर्म आहे। जीअं मां ऑफिस वेंदुसि त मुंहिंजो धर्म आहे, मुंहिंजे ऑफिस जा माण्हू ठीक सां कमु कनि था, उन्हनि जो वेलफेयर थिए थो, उन्हनि खे टाइम सां पघार मिले थी, इहो सभु ॾिसणु इहो मुंहिंजो धर्म आहे। भई सभु रिसोर्सिस आया, फाइनेंस आहे, जॻह बुबलक आहे, मशीनरी आहे, माण्हू आहे, इहो मुंहिंजो धर्म आहे, इहो मुंहिंजी ड्यूटी आहे। जॾहिं मुंहिंजी डॉटर मूंखे ॾींदी, भई मूंखे नओं लैपटॉप खपे, मां हुन सां 4 मिंट 5 मिंट ॻाल्हाईंदुसि, त उते मुंहिंजो धर्म आहे, मां पिता जो धर्म पालन कयां। पहिरियों त एब्सोल्यूट धर्म थी वियो, भई असांखे आनंदी संतोषी रहणो आहे। पर ही असां संसार में आहियूं त संसार में बि असांजा धर्म आहिनि, असांजी ड्यूटी आहे, असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। मां ऑफिस मां घर ईंदुसि त मुंहिंजो रोल चेंज थी वियो, मां हुते मैनेजर हुयुसि, हिते मां पति थी वियुमि। पति जो धर्म छा आहे? पत्नीअ जी डांट खाइणु। पोइ उहो धर्म मूंखे पालन करणो आहे। जीअं मुंहिंजी सिचुएशन बदिलजी वेंदी, मुंहिंजो धर्म बि बदिलजी वेंदो, मुंहिंजो रोल अलॻि आहे, मां उहो ई आहियां। पर जेको रोल मूंखे मिले थो, उन रोल जो हिकु धर्म आहे, उहो मूंखे निभाइणो आहे। उहो मुंहिंजो स्वधर्म आहे। हाणे ही चए थो भगवान त भाई स्वधर्मे निधनम श्रेया। स्वधर्म माना पंहिंजी ड्यूटी कंदे कंदे तोखे मृत्यु बि अची वञे, काई ॻाल्हि न आहे, पाण सुठी ॻाल्हि आहे। तंहिंजी माना तव्हां पंहिंजो धर्म निभायो बस, ॿिए जे कम में दख़ल न आहे ॾियणी। पर धर्मो भयावह। अगरि तव्हां पर धर्म सुठे नमूने सां बि निभायो तॾहिं बि न खपे। तव्हां ख़ाली पंहिंजो धर्म उन वक़्तु छा आहे उहो सुञाणे करे बस ओतिरो कमु कयो, वधीक करण जी ज़रूरत ई न आहे। ऐं असां उहो ई छॾे ॿिया सभु था कयूं।
ऐं इन करे संसार में दुख आहे। त पहिरियों स्वधर्म असां सम्झी वठूं कि असांजो धर्म आहे छा। व्हाट इज द पर्पस ऑफ दिस ह्यूमन लाइफ। असां छो आयासीं, असां काथों आयासीं, असां आहियूं केर, हू एम आई, असांखे काथे वञिणो आहे। जेसिताईं इहे ॻाल्हियूं असां न सम्झी सघंदासीं तेसिताईं असांजो धर्म बि असांखे न सम्झ में ईंदो। त हिन खे टाइम खपे। त जॾहिं चवंदा आहिनि न ध्यानु कयो, ध्यानु कयो, ध्यानु छा कयो। कोई वेही नथो सघे, 2 मिंट नथा वेही सघनि माण्हू, 5 मिंट नथा वेही सघनि। ध्यानु कीअं कंदव। त हिन ते सोचियो त मां केरु आहियां, मुंहिंजी ड्यूटी छा आहे, मां छो आयुसि, ही माउ पीउ केरु आहिनि, ही मुंहिंजा भाउ भेण केरु आहिनि, मुंहिंजो छा रिश्तो आहे हिननि सां, ही संसार ऐं मुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे। इन ते जॾहिं इंसान सोचींदो त पाण ई उनखे इहो ज्ञान प्राप्त थींदो। न तव्हांखे कोई सत्संग करणो आहे, न काथे अचणो आहे, न काथे वञणो आहे। जाते बि आयो, जीअं बि आयो, हिन ते थोरो ध्यानु ॾियणो आहे बस। ज्ञान अंदर में आहे, छाकाणि असांजो धर्म आहे। ख़ुशि रहणु असांजो धर्म आहे। मन खे शांत करणु असांजो धर्म आहे। असांखे सभिनी खां प्यारी शइ उहा ई आहे, मन जी शांती। तव्हांखे 100 करोड़ रुपया बि मिलिया ऐं मन जी शांती तव्हांजी न मिली त पोइ 100 करोड़ जो कुझु फ़ाइदो न आहे। शुरूअ में थोरो पैसो खपे, भई रोटी खाइणी आहे, कपिड़ा पाइणा आहिनि, कुझु नंढो घर खपे, हिकु कमरो त खपे। त उन जे लाइ असांखे धन कमाइणो आहे बस। इन खां वधीक धन जी ज़रूरत न आहे। हा, अचे तव्हां वटि प्रसाद रूप में त तव्हां खणो, बाक़ी ज़रूरत न आहे। तंहिंखां पोइ आहे सिहत। अगरि तव्हांजी सिहत ठीकु न आहे त पैसो कहिड़े कम जो। तव्हांजो मिठाईअ जो दुकानु आहे पर डॉक्टर चए थो मिठाई न खा, पोइ मिठाई कहिड़े कम जी। तंहिंखां पोइ आहे मन जी शांती। अगरि तव्हांजो मन शांत न आहे, तव्हांजी सिहत बि सुठी आहे, तव्हां वटि पैसो बि आहे, तॾहिं बि तव्हां दुखी रहंदव। हर कोई, मां हुजां, कोई बि हुजे, चाहे ऋषि मुनि हुजे, भगवान पाण हुजे, यदि असां मन खे शांत न रखंदासीं, असां सचाईअ खे न सम्झंदासीं त पोइ असां दुखी रहंदासीं। ऐं चवंदा आहिनि तव्हां जॾहिं दुखी आहियो त ॿाहिरि ई न निकिरो। तव्हांजो धर्म आहे ख़ाली तव्हां तॾहिं ॿाहिरि निकिरो जॾहिं तव्हां सुखी आहियो। त तव्हां सुखी आहियो त ॿियनि खे बि सुख मिलंदो। तव्हां दुखी आहियो त ॿियनि खे बि तव्हां दुखी कंदव। तंहिंखां पोइ आहे त असांजी बुद्धि असां सां साथ ॾे हमेशह, ग़लति सही में हिकदमि बीठी हुजे पासे में। ऐं तंहिंखां पोइ आहे असां पंहिंजी आत्मा खे सुञाणूं। इहो आहे असांजो धर्म। धीरे धीरे पहिरियों थोरो पैसो कमाई, सिहत कमाई, मन जी शांती कमाई, बुद्धीअ खे थोरो चालना ॾिनी, ऐं असां पोइ सॼो टाइम पंहिंजे आत्मा लाइ डिवोट कयो। जीअं असांजा 4 आश्रम आहिनि, ब्रह्मचर्य आश्रम पहिरियां 25 साल, पोइ शादी कंदा आहिनि गृहस्थ आश्रम, पोइ तंहिंखां पोइ वानप्रस्थ आश्रम, तंहिंखां पोइ संन्यास आश्रम। इहे सभु सिस्टम ठहियल आहिनि, पर असां उनखे पालियूं ई नथा। पालियूं नथा त असांखे उनजी अनुभव नथो, आजमूतो नथो अचे, एक्सपीरियंस नथो अचे। एक्सपीरियंस जेसि ताईं ख़ुशीअ जो, आनंद जो, मन जी शांतीअ जो न आहे, तेसि ताईं असांजो विश्वास बि न आहे। त इहो आजमूतो वठण वास्ते असांखे इहा तपश्चर्या करणी पवंदी। त ध्यानु असां इन ते ॾियूं भई असांजो धर्म छा आहे। वाकई में धर्म आहे असां पंहिंजे आत्मा खे सुञाणूं। मां केरु आहियां, मां ही शरीर न आहियां। ही हथु मां आहियां छा, न, ही हथु मुंहिंजो आहे। त ही शरीर कंहिंजो आहे, ही बि मुंहिंजो आहे। मां शरीर न आहियां, मां हिन शरीर खां अलॻि आहियां। हेतिरा केतिरा ई शरीर मां पहिरियों वरिता आहिनि, छॾिया आहिनि, वरिता आहिनि, छॾिया आहिनि। मां हिन शरीर खां अलॻि आहियां। पोइ चवंदो मां इहे मन बुद्धि आहियां, मां वीचार आहियां, मां उहो बि न आहियां। छाकाणि निंड में त वीचार बि बंदि थींदा आहिनि। त मां केरु आहियां,
इहो असांजो सचो धर्म आहे। भई इहो अभ्यास करणु मां केरु आहियां, मां काथों आयुसि, मां काथे वेंदुसि। ऐं जॾहिं इंसान इन धर्म जो पालन कंदो, भले तव्हां ख़तम बि थी वञो इन में, नो प्रॉब्लम। रत्नाकर हुयो, जॾहिं उनखे मंत्र मिलियुसि, राम मंत्र मिलियुसि, त सोचई छा मां जीअंदुसि मरंदुसि, न सोचई, बसि वेही रहियो ध्यान में, राम खां सवाइ कुझु बि न। हिकिड़ो ॾींहुं आयो, सॼो पूरो ट्रांसफॉर्म, हिकु डाकू ऐं वाल्मीकि जहिड़ो महान ऋषि, ही ॿ एक्सट्रीम आहिनि। इंसान हेठि ताईं किरंदो, केसि ताईं किरंदो, हिकु डाकू थींदो, वधंदो केसि ताईं वधंदो, ऋषि वाल्मीकि ताईं वधंदो। हिकु ई इंसान हिन छोर खां हुन छोर ताईं ट्रेवल कई आहे, छाकाणि उनखे नारद मुनि मिली वियो। ही नारद मुनि असांखे हमेशह ॿुधाईंदो आहे, असां वटि हमेशह ईंदो आहे, हमेशह चवंदो आहे ही न कर बाबा, ही तुंहिंजे फ़ाइदे जो न आहे, पर हू ॻाल्हाईंदो हिकु ई दफ़ो आहे। असांजी अंतरात्मा ही नारद मुनि आहे, असां सां हमेशह ॻाल्हाईंदी आहे, असांखे थोरो टाइम खपे ॿुधण वास्ते। अॼु जो टाइम पूरो थी वियो, ॿियो ॿिए दफ़े।